उबाड़ो मां ख़बर आवाज़ शिरकंदासी क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फोत थियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फोत थियो आहे। हादसे जे नतीजे में अहमद कोरी दम धणी हवाले कयो आहे। घर में को आरामद आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फोत थियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिकु ॼणो फोत थियो आहे। अहमद कोरी दमदणी हवाले कयो आहे। घर में को आरामद आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फोत थियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया बावड़ो मां क़ौमी शहर ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फोत थियो आहे। अहमद कोरी दमदणी हवाले कयो। घर में को आरामद आहे। उबाड़ो मां तफ़सील मालूम कंदासीं हबीब रहमान चाचड़ खां। जी हबीब रहमान चाचड़ वधीक आगाह कजो। हाजी उबाड़े भरसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार जेको आहे हिकु ॼणो अहमद अली जेको आहे कोरी जेको आहे मौके ते हेठां चॿाइती जेको आहे फोत थी वियो। जॾहिं त हिकु नौजवान रमज़ान शदी जेको आहे ज़ख़्मी थी पियो। जंहिंखे तालुक अस्पताल उबाड़े आंदो वियो। जॾहिं त फोती जो लाश जेको आहे घर ॻोठ मटर कोट जेको ठीक आहे। महिरबानी हबीब रहमान चाचड़ आगाह करण लाइ।